अस्सलाम वालेकुम दोस्तों, माइक्रोसॉफ्ट एक्सेल जे ट्यूटोरियल में तव्हांखे वरी ख़ुशि आमदीद। हाणे असीं तव्हांखे हिन में पहिरीं जेको तव्हांखे मूं एड करणु सेखारियो हो, छा शेप एड करणु सेखारियो। शेप खे वरी कस्टमाइज़ करे फॉर्मेट करे हुन जो कलर चेंज करे हुन में ग्रेडियंट सेट करे हाणे तव्हांखे पिक्चर एड करणु सेखारींदुसि। दोस्तों इंसर्ट में वञी हिते ॾिसो लिखियो पियो पिक्चर्स, पिक्चर ते क्लिक करियोसि। तव्हां पंहिंजे पीसी में जिते तव्हां वटि पिक्चर हुजे तव्हां हुनखे एड करियोसि। दोस्तों हिकिड़ी फ्रूट जी पिक्चर एड करियांसि थो। हाँ ही सही है, ठीक है दोस्तों। ये तो पिक्चर थी वेली दोस्तों। पिक्चर खे ॾिसो मथां केतिरो जेके ऑप्शन फॉर्मेट जा वरी बि असांखे शो कराए पियो, जंहिंमें तव्हां पिक्चर खे ॾिसो फ्रेम सेट करे सघोसि था। हाणे पिक्चर खे कुझु न कुझु ॿिया ऑप्शन तव्हांखे ॿुधाईंदा। हीअ ऑप्शन जेको आहे तव्हांखे रिमूव जो हिन वीडियो में या नेक्स्ट वीडियो में सम्झाइण। चलो पहिरीं पिक्चर करेक्शन जो तव्हांखे ऑप्शन सम्झाईंदो न। ॾिसो दोस्तों कलर करेक्शन जो ऑप्शन हूंदो आहे, हिन सां कलर करेक्ट न हूंदो आहे न सही नमूने तव्हां सेट करे सघो था। ठीक है दोस्तों। अच्छा ही कलर्स आहिनि, कलर तव्हां सेट करे सघो था। पहिरीं तव्हांखे शो बि थिए। दोस्तों ॾिसो पंहिंजे पिक्चर जो कहिड़ो कलर रखणु चाहियो था, तव्हां कलर सेट करे सघो था। एडजस्ट इफेक्ट्स आहिनि, तव्हां ॾिसो पंहिंजो जेको इफेक्ट्स ॾिसो कहिड़ो आहे, तव्हां कहिड़े बेस ते हिनखे इफेक्ट्स ॾेई सघो था। ॾिसो लेकिन हाणे मुंहिंजे ख्याल में तव्हांखे बि सम्झाईंदो हलां। पिक्चर जो बॉर्डर असांखे चेंज करिणो आहे। दोस्तों पिक्चर क्रॉप बि करे सघो था। हिकिड़ी वॾी पिक्चर आहे उनखे असां नंढे क्रॉप करे नंढड़ी शइ हुन में आणे सघो था। उहा नेक्स्ट पिक्चर तव्हांखे वरी एड करे हुन में तव्हां सम्झायां थो। पिक्चर जेको हिनखे हाणे ॾिसो दोस्तों ही बॉर्डर ते क्लिक कयोसीं। तव्हांखे वरी तकड़ि सम्झ में न आयो हुजे त असीं डिस्को ऑल था करियूंसि। रिमूव बैकग्राउंड ॾिठो आहे दोस्तों, बैकग्राउंड ते क्लिक कंदो। हीअ असां जेको बि जेको पर्पल जेको कलर में जेको बि एरिया तव्हांखे नज़र अचे पियो न, इहो दोस्तों हाइड थी वेंदो हलो। बाक़ी जेको हीअ जेको एरिया ज़ाहिर अची वञे असांखे छा, असां थोरा हिन में जेके आहिनि हीअ असां एड कंदासीं एरिया कुझु जेको असांखे कीप करिणो आहे यानी रखिणो आहे। दोस्तों तव्हांखे सिलेक्ट करे ॾिसो, छो त असांखे हीअ बैकग्राउंड कटिजे पियो, असांखे त कटिजे न। हाणे ॾिसो असांखे हीअ एड कयासीं न, ॿ नोट्स एड कयासीं असां में जेके रिमूव करणा हुजनि न दोस्तों बैकग्राउंड में। हीअ ॾिसो हितां सिलेक्ट करे हिन कंदो त सॉरी दोस्तों, त ये रिमूव थी वेंदा। ठीक है दोस्तों, डिलीट मार्क करिणो आहे, हीअ मार्क डिलीट था करूंसि। रिमूव जो तव्हांखे ऑप्शन वरी सम्झ में न आयो त ॾिसो कहिड़ी शइ असांखे रिमूव करणी आहे। तव्हांखे हिन में जेको पिंक ॾिसो कलर चढ़े पियो न दोस्तों, इहो रिमूव पिया थियनि। तव्हां ॾिसो कीप चेंज में वञी करे ॾिसो मथां खां रिमूव करे छॾिया। असीं चवंदा आहियूं रिमूव न थियनि। वरी तव्हां बैकग्राउंड में वञोसि, इहे जेके नोट्स आहिनि न इनखे डिलीट करे छॾियोसि। किथां खां हितां लिखियो पियो डिलीट मार्क्स। मार्क्स जेके आहिनि हिकिड़ो हीअ डिलीट करियोसि, हीअ बि करियोसि, हीअ करियोसि, कीप करियोसि। हाणे ॾिसो त ॾिसो पहिरीं जेको तस्वीर में गाइडलाइन शो कोन पियो थियो। हाणे जस्ट असां वटि हीअ तस्वीर आहे, जेको वाइट जेको बैकग्राउंड आहे उहो बिल्कुलु ई ख़तमु थी वियो आहे। हिन में तव्हांखे मां इफेक्ट ऑलरेडी ॿुधाया हुआ, ॾिसोसि हाणे इफेक्ट छा ते अप्लाई थियनि पिया तव्हां चेक करे ॾिसोसि। ॾिसोसि इफेक्ट सिर्फ़ु हिन ते पिक्चर ते अप्लाई थियनि था, बैकग्राउंड जो ख़तमु थी चुका। असीं नो इफेक्ट कंदासीं फ़िलहाल। ठीकु आहे दोस्तों। पिक्चर असीं बॉर्डर हिते सेट करे सघूं था। को बॉर्डर जेको उसमें पिक्चर जेका सेट करूं था, पिक्चर इफेक्ट असीं सेट करे सघूं था। साॻी ॾिसो 3D में पिक्चर जेका असांखे नज़र ईंदी ॾिसो। ॾिसो एज इन जा सेट करे सघूं था, बेवल इन जा सेट करे सघूं था, वग़ैरह वग़ैरह। तो दोस्तों ही पिक्चर अची। हाणे हिन में हिकिड़ो ऑप्शन असां वटि रहिजी वियो, क्रॉप जो ऑप्शन रहिजी वियो, जेको तव्हांखे पिक्चर खे वॾी पिक्चर खे क्रॉप करे कीअं नंढी में तव्हां हाणे जेको था हिनखे असां डिलीट था करूंसि, वॾी हिकिड़ी पिक्चर में ऐड था करूंसि। दोस्तों ही मूं हिकिड़ी पिक्चर ऐड कई आहे, हिनखे तव्हां क्रॉप करे ॾेखारींदुसि त असां जेको हिन मां सिर्फ़ु मख़सूसु हिकिड़ो एरिया खणणु चाहियूं था। ॿियो असीं चवंदासीं हुई क्रॉप थी वञे, यानी कि पिक्चर बि नंढड़ी थी वञे, हली हाइड थी वञे। ऐं दोस्तों असीं चाहियूं था त हेतिरी शो थिए, असांजी पिक्चर जेका न हेतिरी शो थिए। और क्लिक कयो ॾिसो त पिक्चर क्रॉप थी वेई आहे, पिक्चर नंढी थी वेई आहे हाणे असांजी पिक्चर। लेकिन हीअ ॾिसो पिक्चर हीअं बि नंढी करे सघे थी, पर हिनखे असां छा कयोसीं, वॾी पिक्चर जो जेको ॿाहिरि जेको एरिया आहे न असांखे न खपंदो हो, उनखे क्रॉप करे सघूं था। कंहिं बि टाइम ते क्रॉप करे जेको हाइड थियल एरिया खे वरी तव्हां थोरो हुनखे आणणु चाहियो था या घटाइणु चाहियो था, उहो तव्हां करे सघो था।
तो पिक्चर जो ऑप्शन तव्हांखे सम्झ में अची वेंदा उमेद त हिन में तव्हांखे अञा जेको सो बसि ऑप्शन तव्हांखे घटि में घटि सम्झ में अची वेंदा इनशाला। पिक्चर क्लियर थी हलियो। नेक्स्ट वीडियो में असीं हिन खे पिक्चर बि ऐड करे ऐं वरी फॉर्मेट करे हिकु तव्हांखे बहितरीनु हिकिड़ो शीट जेका आहे उहा फॉर्मेट करे ॾेखारबी।